इस्लामाबाद में खबर ईंदा हलो तो सुप्रीम कोर्ट के जस्टिस एजाजुल हसन चयो आहे त मुआशी लिहाज़ खां मुल्क नाज़िक दौर ऐं ॾेवालो निकिरण जी दर ते आहे। सुप्रीम कोर्ट पारां पीटीआई जो मार्च रोकण खिलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना विया आहिनि। ॿुधणी दौरान जस्टिस एजाजुल हसन चयो त माण्हुनि जूं ज़िंदगियूं मुतासिर करण बदिरां आसानियूं पैदा करियो। कानून जे दायरे में रही एहतजाज करण जो सभिनी खे हक़ आहे। अदालत चयो त एहतजाज जो हक़ घुरो था पर तव्हां बि कानून ऐं क़ाइदनि ते अमल जा पाबंद आहियो। मुल्क जे मुआशी सूरतहाल जी सभिनी खे ख़बर आहे। जेकॾहिं मुल्क में लॉकडाउन थियो त छा थींदो? छा हर एहतजाज ते मुल्क खे बंदि कयो वेंदो? हिन चयो त मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे सभिनी खे नज़र अचे पियो। अदालत घरू सेक्रेटरी IG इस्लामाबाद चीफ कमिश्नर ऐं DC खे तलब करे वरितो। चइनी सूबनि जी AGs खे बि नोटिस जारी कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।